चाचा मलूक परू वीचारो टुटी चुको आहे। अञा त मुंहिंजी आथत अथसि। मां पंहिंजो पाण खे परूअ खां परे कोन थो कयां। मुंहिंजो सहारो अथसि। इहो सुठो थो करे पुट, पर किथे ईअं त न आहे जो सदोरीअ खे हाशिम ख़ान पाण ई लिकाए छॾियो हुजे? न चाचा न, हाशिम ख़ान पुरखलूस इंसान आहे। उहो कॾहिं बि नथो करे सघे। ऐं असांजो दिली दोस्त दादन बि उते आहे, जेको असां खां वधीक सदोरीअ सां प्यार करे थो, मोहबत करे थो, हुनखे पंहिंजी भेण सम्झे थो। रब कंदो त न्याणी पंहिंजे माॻ ते ज़रूरु मोटे, पर ही ॻोठ वारनि जी साईं मेहरू जे ख़िलाफ़ वावेला लॻी पई आहे। इहो छो? इहा सालार ख़ान जी चाल आहे, ऐं इन चाल में गोहर तगियो वॾेरे सालार ख़ान सां मिलियल आहे, रुगो मिल्कियत जे करे, पर हलंदुनि हिकु वसीलो बि कोन। पुट सुल्तान, जॾहिं सॼो ॻोठ ई फिरी वियो आहे त वॾेरी मेरू छा थी करे सघे? हारी नारी न हूंदा त ज़मीनूं आबाद कीअं थींदियूं? चाचा मलूक, वॾेरो सालार ख़ान इंतिहाई किरियल इंसान आहे। हुनखे पंहिंजे रिश्तनि ते, पंहिंजी भेण ते लॼ ऐं गैरत कोन थी अचे। इहो बि अहसासु कोन्हेसि त भेण जो रिश्तो कीअं हूंदो आहे ऐं भाउ जो रिश्तो कीअं हूंदो आहे। हू इन ॻोठ जे मारूड़नि हारिन नारिन सां कहिड़ो इंसाफ़ कंदो? इहो बरक आहे पुट, तॾहिं त वॾेरे लाइक़ पंहिंजी हयाती में खेसि बेदख़ल करे छॾियो। चाचा मलूक, तोखे सालार ख़ान घुरायो, तोखे छा चईं त तव्हां बि वॾेरे जी मुखालफ़त कयो। चाचा मलूक, तूं वञ भले, पर साइण मेरो जे ख़िलाफ़ कॾहिं बि न ॻाल्हाए। उहो हिकु अज़ीम औरत आहे, ऐं सालार हुनखे ग़रीब हारिन जो को अहसास ई कोन्हे। जेकॾहिं वञी न त ॿ लफ़्ज़ साइण जे तरफ़ां ॻाल्हाए। उहो मां तोखे इन जे करे थो चवां त साइण मेरो सालार खां 1000 भेरा वधीक आहे। तूं सही थो चईं सुल्तान पुट। ना दाना न, मूंखे सत क़ुरान मथे ते रखाए, ओ पिरे खे को बि दुख कोन ॾींदासीं। ठीकु आहे, तूं घर हल, पिरे खे सुल्तान शाम जो घर छॾे। सची अदा पक सम्झा न, ॾिस शाम जो पंहिंजो छॾे वञजोसि। हा, पिरे जो हाणे हू घर आहे। अदा राति जी मानी तुंहिंजी असांजे घर आहे, अचिजांइ ज़रूरु अचिजांइ। ऐं सेयूं पचाए थी रखां पंहिंजो, हा यादगिरीअ सां। अलाह कंदो ख़ुशि हूंदे, ओ वॾी ॼमार माणींदे मुंहिंजा पा, ख़ुशि हूंदे पिरे खे मोकिलजांइ। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।